नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो भरिसां ॻोठ ॻेणो मरी में 10हीं क्लास जे शागरद न्याज़ अहमद वल्द रुस्तम खान मरी सां मुबीना ॿिनि ॼणनि पारां जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो वियो, जॾहिं त नींगर खे तशद्दुद करे जवाबदार फरार थी विया आहिनि। खाई थाणे जी पुलिस कार्रवाई कंदे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो, जंहिंखे खाई थाणे में लाकअप कयो वियो, जॾहिं त ॿियो जवाबदार फरार थियण में कामयाब थी वियो। नींगर खे कपरो जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आयो पे मछलियों कहे ये का जो मरा तो ना से वो क्या अच्छी अवरता जिन जो मोटी था आ ना तो बोलना था मोरे ऊपर हफ्ते वनी न बियारो न मुके कटे चंपा है मैं मुका प्यार की गई और मैं मुका और ना कर जो पंचर जो और ये फोन कर आए और ये अरे बहुत तो बताई तुझो कहिड़ो मुताल मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।